साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हिकिड़ो ग़रीब काठेर हूंदो हो। उहो ग़रीब काठेर रोज़ानो जंग मां काठियूं करे अची भर वारे शहर में विकिणंदो हो, जंहिंमां उनखे हिकिड़ो टको मिलंदो हो ऐं वीचारो उन ई टके मां पियो पंहिंजो ॾुखियो सुखियो गुज़र सफ़र कंदो हो। हिकु ॾींहुं जीअं ई उहो काठेर शहर मां काठियूं विकिणी घर पिया आयो, तीअं हिकिड़ी चाकी सॾु करे चयसि, ए काठेर शख़्स, तूं ॾिसण में तमामु मिसकीन थो अची। मेरी मूंखे हिकिड़े माण्हूअ जी ज़रूरत आहे। जे तूं मूं वटि पघार ते बीह त हूं त ॾाढो ख़ुशि रहीं। काठेर दिलि में ख़्यालु कयो त पंहिंजो कमु टकेरो सां, सो जहिड़ो चोर वटि तहिड़ो चाकी वटि, पाण खे टको मिलंदो त भला ॿियो छा खपे। सोचांई त काठियूं वञण खां बहितर आहे त पिया वहंदासीं। सो चाकी खे चयाईं त हाओ अदा, आऊं कम ते बीहंदसि, हुकम कर। चाकी चयसि त भला पघार घणो वठंदे? काठेर जवाबु ॾिनो त टको रोज़। से चाकी ॾिठो त हीउ को शख़्स बिने को बालो आलो भोलो शख़्स आहे, सो टके रोज़ ते खणी पाण वटि बीहारियईंसि। काठेर जेको अॻे ई महिनत ते हिरियल हो ऐं महिनती माण्हू हो, तो ॾींहुं राति चाकी वटि दिलि लॻाए महिनत सां कमु करणु लॻो। हूं जो चाकी जे घाणे में गुड़ जूं 2-4 नरियूं मस लहंदियूं हुयूं, सो काठेर जे अचण खां पोइ हुन जूं ॿीणियूं टीणियूं नरियूं लहणु लॻियूं ऐं ईअं थींदे थींदे चाकी शाहूकार थींदो वियो। से चाकी ते शाहूकार थींदो वियो, पर काठेर जो उहो ई टको रोज़। ऐं ईअं केतिरा ई ॾींहं गुज़री विया, केतिरा ॾींहं महीना साल गुज़रंदा विया। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उन ई मुल्क जे बादशाह जो दस्तूर हूंदो हो त रोज़ानो राति जो चमड़ा पोश करे पंहिंजे अवाम जे ॾुख सुख ऐं मुल्क जो वाव सुवाव लहण लाइ निकिरी पवंदो हो। से पहिरियां जॾहिं बादशाह उन ई चाकी जे घर वटां अची लंघंदो हो त चाकी जो घर कखाऊं ॾिसंदो हो ऐं हुनजो गाणो कॾहिं वहंदो पियो हो त कॾहिं बीठो हूंदो हो। थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह चाकी जे कखाऊं घरनि बदिरां, कखाऊं झूपड़ी बदिरां उते हिकु आलीशान पकियुनि सिरनि सां जॻह ॾिठी ऐं घाणो बि वहंदो ॾिठो त बादशाह खां नेठि रहियो न थियो, सो लंघी अंदरि अची ॾिठाई त चाकी सुतो पियो आहे। चाकी सुतो पियो आहे ऐं हिकिड़ो शख़्स आहे जो घाणे खे लॻो पियो आहे। बादशाह सलाम ॾेई उन खां पुछियो, बादशाह सलाम वाराए उन खां पुछियो त ए शख़्स, तूं हिन घाणे जो मालिक आहीं? काठेर जवाबु ॾिनो त न साईं, हिन घाणे जो मालिक त सुतो पियो आहे ऐं आउं हिन जो पघारदार आहियां ऐं पघार ते कमु कंदो आहियां। बादशाह पुछियसि त भला हीउ तोखे घणो पघार ॾींदो आहे? त काठेर चयसि त साईं टको रोज़। बादशाह जो उहो ॿुधो त वाइड़ो थी वियो, चयाईं त हेतिरी सारी महिनत ऐं सिर्फ़ु टको रोज़? काठेर जवाबु ॾिनो त साईं, मालिक ख़ुशि त आउं बि ख़ुशि, आउं हिन टके में ई ख़ुशि आहियां। से उहो ॿुधी करे बादशाह दिलि में सोचियो त हीउ को इंतिहाई नेक इंसान थो ॾिसिजे। सो काठेर खे चयाईं त तूं भला मूं वटि नौकरी कंदे? काठेर जवाबु ॾिनो, साईं मूं लाइ त ॻाल्हि साॻी आहे, पर मालिक खां इजाज़त वठणी पवंदी। बादशाह चयो, उन ई खां तूं छुटो आहीं, इहा ॻाल्हि तूं छॾे ॾे। बादशाह चयो, तुंहिंजो मालिक ॼाणे ऐं ॼाणा। ऐं पोइ चाकी खे उथारे बादशाह काठेर जी इजाज़त वरिती त काठेर खे आउं पाण सां गॾु वठी थो वञां। भला साईं, चाकी वक़्त जे बादशाह खे किथे थो इनकार करे सघियो। सो हथु वधी बीह रहियो ऐं चयाईंसि, हुज़ूर क़िबला बादशाह, जी तव्हांजी मर्ज़ी। ऐं काठेर खे ख़ुशी सां इजाज़त ॾेई छॾियईं। जॾहिं बादशाह काठेर खे वठी उथी हलियो, तॾहिं हुन खां पुछियईं त काठेर, आउं तोखे उतां घाणे तां त वठी आयुसि, भला हाणे ॿुधा तूं मूंखां पघार घणो वठंदे? काठेर चयो
साईं टको रोज़। तॾहिं बादशाह खिली चयसि, चङो मियाँ, अॼु खां तुंहिंजो नालो ई मियाँ टको आहे ऐं तुंहिंजो कमु सिर्फ़ु इहो आहे जो राति जो महिलात ते पहिरो ॾींदे। पोइ से काठेर उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ हर रोज़ु ॾींहं जो आराम कंदो हो ऐं राति जो महिलात ते पहिरो ॾींदो हो। साईं मुंहिंजा ईअं कंदे 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 केतिरा ई ॾींहं गुज़री विया। हिकिड़ी राति अहिड़ो अची वाक़ियो थियो, हिकिड़ो वाक़ियो अजीब अची थियो जो जीअं ई पहिरो ॾे रहियो हो तीअं परे खां रिड़ियुनि जो आवाज़ु ॿुधाई। काठेर रिड़ियुनि जे आवाज़ ते कन खड़ा कया ऐं पंहिंजो डंडो संभाले जितां रिड़ियुनि जो आवाज़ पिया आयो ओॾे ई डोड़ंदो भॼियो ऐं रवानो थियो। अॻिभरो थी ॾिसे त रिड़ियुनि जो आवाज़ु महिलात जे पासे वारे फांसी घाट मां पियो अचे। हीअ बि अंदरि फांसी घाट में लंघी वियो। ॾिसे त हिकु वणु आहे जंहिं ते हिकिड़ो छोकिरो पियो लड़के ऐं हेठां हिकिड़ी ज़ाल बीठी रड़ियूं करे। हीअ अची ज़ाल वटि पहुतो ऐं पुछाईंसि, माई छो थी रड़ियूं करी? माई जवाबु ॾिनो त हीउ मुंहिंजो पुटु आहे जंहिंखे बादशाह अॼु फांसी ॾिनी आहे। हाणे आउं मूं ॾिसणु आई आहियां पर हीउ त तमामु मथे आहे, आउं त पहुची नथी सघां। हाणे भला मुंहिंजी का मदद कर। मियाँ टके चयसि, चङो माई, तूं मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ी छोकिरे खे खणी लाहे वठि। पोइ हुन माई खे कुल्हनि ते चाढ़ियो ऐं सिधो थी उथी बीठो। ऐं साईं माई छा कयो जो छोकिरे खे क़ाबू झले उते जो उते उनजो हियांउ कढी वरितईं। जॾहिं हेठि मियाँ टके ते छोकिरे जे रस जा फुड़ा किरिया तॾहिं कंध मथे खणी ॾिसे त मार हिन ॾाहिण छोकिरे जो हाउ कढी वरितो आहे। पर तेसिताईं ॾाहिण हुनजे कुल्हनि तां लही वठी भॻी। मियाँ टके बि यकदमि डंडो खणी ठका करायसि ॾाहिण खे, जो वञी हुनजे बांह में लॻो ऐं संदसि बांह भॼी पई। धकु लॻण सां डंडो बि ॾाहिण जी पोती में विचिड़ी पियो, जंहिं करे पोती डंडे में वेड़िजी उते किरी पई ऐं ॾाहिण वठी भॻी। ॾाहिण साईं वठी भॻी। मियाँ टके खे ॾाहिण जे भॼी वञण जो ॾाढो अफ़सोस थियो पर करे कुझु बि न सघियो। लाचार माठ करे उहा पोती खणी वापसि अची पंहिंजे माॻ ते पहुतो ऐं पहिरियों ॾियणु लॻो। सुबुह जो हुन पोती खणी हाणे बादशाह खे ॾिनी ऐं राति वारी सॼी हक़ीक़त बि ॿुधायईंसि। से बादशाह सलामत उहा पोती खणी पंहिंजी महिलात में वियो। से ॻाल्हि था कनि उन बादशाह खे 7 राणियूं हुयूं। तॾहिं जॾहिं अहिड़ी ख़ूबसूरत पोती ॾिठी तॾहिं हर का चवे, इहा पोती त आउं पयां। नेठि बादशाह बि साईं मुंझी पियो त आख़िर इहा पोती हिकिड़ी सां कंहिंखे ॾियां। लाचार राणियुनि खे छॾे पोती खणी सिधो आयो टके वटि ऐं टके वज़ीर खे चयईं त मियाँ टका, अहिड़ियूं ॿियूं बि 6 पोतियूं आणे ॾे ऐं आणियूं बि ज़रूरु अथई। उहो ॿुधी वीचारो टको त हैरान थी वियो त हाणे अहिड़ियूं पोतियूं अचनि से बि अचनि किथां। लाचार उहा पोती खणी सही संभरी बादशाह खां मोकिलाए उथी सफ़र ते रवानो थियो। से कुझु ॾींहंनि जे सफ़र बैदि हू हिकिड़े अहिड़े मुल्क में अची निकितो जंहिंजे बादशाह खे हिकिड़ी धीउ ऐं हिकु पुटु खां सवाइ ॿियो को बि औलाद कोन हो। से कुदरत अहिड़ी जो संदसि पुट खे अहिड़ो को मर्द हो जो जीअं को माण्हू सफ़ा मरी वेंदो आहे तीअं मरी वेंदो हो। पर जॾहिं बि उनजो लाश खणी क़ब्रिस्तान में दफ़न करणु वेंदा हुआ त कांतिन मां त को बि वापसि कोन ईंदो हो। बाक़ी शहज़ादे जो लाश वरी जीअरो जाॻंदो थी वरी महिलात में पहुची वेंदो हो ऐं राति थींदे ई वरी उनजी साॻी हालत। ऐं जे क़ब्रिस्तान न खणंदा हुअसि त उहो ई लाश घर में पियो हूंदो हो। उन करे बादशाह जो हुकुम हो जेकी बि परदेसी शहर में अचनि हर राति उन्हनि मां 2 खे लाश सां कादी कयो वञे। से हुकुम मूजिबि जेको ॿाहिरियों माण्हू शहर में पियो ईंदो हो उनखे पकिड़े बादशाह वटि आणे पेश कंदा हुआ। हेॾां जॾहिं मियाँ टको उन शहर में पहुतो तॾहिं उनखे बि दस्तूर मूजिबि सिपाहियुनि पकिड़े अची
बादशाह वटि पेश कयो। साईं बादशाह हुकुम ॾिनो जेसिताईं ॿियो को माण्हू हथु अचे तेसिताईं हिन खे लाश वारी कोठी में छॾे अचो। पोइ सिपाहियुनि हुन खे वठी वञी शहज़ादे जी लाश वारी कोठी में छॾियो ऐं ॿाहिरां कुल्फ ॾेई छॾियो। हीउ वीचारो हैरान थी मूंसां कहिड़ी माजरा थी, पर आख़िर करे बि छा थी सघियो। माठ करे लाश जे हिकु पासे में हिकु ऊंदाही कुंड में ॾंडो पासे खां रखी वेही रहियो। पोइ साईं थोरी देरि खां पोइ ॾिसी जाइ जी दरी मां हिकिड़ो देव अंदरि घिड़ी आयो ऐं ईंदे शर्त पट ते वेही बगल मां चोपड़ कढी खणी अॻियां रखियईं। पोइ हुन चोपड़ खे खणी सऊं कयाईं त शहज़ादो जीअरो थी उथी वेही रहियो। पोइ घणी देरि ताईं देव वेही शहज़ादे सां चोपड़ रांदि कई ऐं वञणु वक़्तु वरी बि खणी चोपड़ ऊंधी कयाईं त शहज़ादो लाश थी किरी पियो। देव जीअं पंहिंजी चोपड़ वेढ़ण लॻो तीअं मियां टके खेसि बेख्यालो ॾिसी ख़ुदा खे यादि करे पंहिंजो ॾंडो संभारे भर करे खणी मथे में ठका करायसि। देव ही ओचिती आफ़त ॾिसी अहिड़ो त दलिजी वियो जो चोपड़ बि उते ई विसरी वियसि ऐं ईअं वठी भॻो जो पतो ई कोन पियो। मियां टके सां उहा देव वारी चोपड़ खणी पाण वटि क़ाबू कई। इन ई विच में बादशाह जे सिपाहियुनि खे को ॿियो मुसाफ़िर बि मिली वियो। साईं ॿियो मुसाफ़िर बादशाह जे सिपाहियुनि खे मिली वियो, पर उहो अञा हुननि ताईं न पहुतो। मियां टके खे शहज़ादे जी लाश वारी कोठी में वेठे वेठे सारी राति गुज़री वई। सिपाहियुनि खे माण्हू त मिलियो पर उन कोठी ताईं न पहुची सघियो। जॾहिं साईं सुबुह थियो तॾहिं बादशाह जे वज़ीर बुला खे वठी शहज़ादे जे कफ़न दफ़न लाइ अची कोठी जे ॿाहिरां बीठा, छो त उन्हनि खे पक हुई त राति जे विच में हू ख़तमु थी वियो हूंदो। ही कोठी जो दरवाज़ो लाहे जहिड़ो अंदरि घिड़िया तहिड़ो मियां टको ॾंडो खणियो काहे पियो। साईं ॾंडो खणी काहे पियो। मुल्लो ऐं वज़ीर डप में उथी भॻा ऐं सिधो अची बादशाह वटि पहुता। बादशाह जॾहिं खां हुन हक़ीक़त पुछी तॾहिं ॿुधायूं त बादशाह सलामत, रातो को मुसाफ़िर त जीअरो जाॻंदो अंदरि वेठो आहे। असीं वियासीं त मुर्गो ॾंडो खणी असांजे पोयां काहे पियो। बादशाह पाण उहा ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी वियो ऐं चयईं त चङो हलो त आऊं थो हली ॾिसां। पोइ असीं बादशाह वज़ीर सां गॾिजी सिधो हुन शहज़ादे वारे कोठी ते आयो। मियां टके जो बादशाह खे ईंदो ॾिठो त यकदमि अची खेसि अदब सां सलाम कयो ऐं हथु ॿधी चयईंसि बादशाह सलामत, मूं सॼी राति शहज़ादी जे इलाज जो वीचारु कयो आहे। हाणे जेकॾहिं आऊं शहज़ादे खे उन जी बीमारी खां सफ़ा छॾाए छॾियां त छा मिलंदो। बादशाह चयो त ए मुसाफ़िर, मूं हुन लाइ अॻु ई ऐलान करे छॾियो आहे त जेको बि माण्हू शहज़ादे खे मर्ज़ मां आजो कंदो उनखे अधु राज जो ॾींदुसि ऐं पंहिंजी धीउ बि उनखे पढ़ाईंदुसि। साईं बादशाह जो ऐलान हो त धीउ उनखे परणाईंदुसि। मियां टके चयो चङो बादशाह सलामत, हाणे मूंसां गॾिजी उन कोठी में अचो। जॾहिं ही सभु अंदरि शहज़ादी जी लाश वटि पहुता तॾहिं मियां टके चोपड़ कढी ज़मीन ते रखी, पोइ जो खणी उनखे सऊं कयाईं त शहज़ादो जीअरो जाॻंदो उथी खड़ो थियो। उथी जो खड़ो थियो ऐं पंहिंजे पीउ खे सुञाणे यकदमि भाकुर पाए चंबड़ी पियो। त शहज़ादे खे चङो भलो ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि सॼे शहर में जशन करण जो हुकुम ॾिनई। पोइ साईं मियां टके उहा चोपड़ साड़े छॾी। 3 ॾींहंनि जे जशन बैदि बादशाह ॾाढे धाम धूम सां शहज़ादी सां शादी कराई ऐं पंहिंजो अधु राज बि खेनि ॾाज में ॾिनई। साईं टके वज़ीर जी शादी बादशाह जी शहज़ादी सां थी वई। पोइ त साईं टके वज़ीर कुझु ॾींहं ऐश ऐं आराम सां गुज़ारिया ऐं वॾा ठठ कयाईं ऐं ऐश कयाईं ऐं शहज़ादी जी राणी मां ऐं शहज़ादी सां ख़ूब ऐश ऐं आराम कयाईं। पोइ साईं मियां टके पोती वारी ॻाल्हि हक़ीक़त बादशाह ऐं शहज़ादी सां कई ऐं खाउन इजाज़त वठी उते मुसाफ़िरी ते निकितो। साईं उते मुसाफ़िरी ते निकितो। कुझु ॾींहं जी मुसाफ़िरी बाद हिकिड़े बरपट में अची पहुतो। उते हुनखे परे खां गुंबद जे नमूने हिकिड़ी आलीशान जॻह ॾिसण में आई।
हिन ख़्यालु कयो त कुझु देरि उन जॻह में आराम कजे, पोइ अॻिते हलिजे। सो वधी अची उन जॻह वटि पहुतो। छा ॾिसे त जॻह जे हिकिड़े पासे हिकिड़ी नाली हीरनि जवाहरनि जी पई वहे। अहिड़ी नाली ॾिसी हू अजब में पइजी वियो ऐं साईं केतिरी देरि ते उते बीठो रहियो। आख़िर थोरी देरि खां पोइ हू दरवाज़ो ॻोल्हण लाइ जॻह खे जोधारी फिरणु लॻो, पर उनखे को बि दरवाज़ो हथ न आयो। नेठि माचड़ी करे हिकिड़े पासे उहो ख़्यालु करे लिकी वेही रहियो त ॾिसां त हिन जॻह में कहिड़ो इसरार आहे जो न अथसि दर न दरवाज़ो। अञा ताईं थोरी वेरम ई कान गुज़री त ॾिसे त उहो साॻियो देव जंहिंखे मथे में ॾंडो हयो हुअईं सो मींहुं वाह कंदो उन जॻह ॾांहुं पियो अचे। जॾहिं देव उन जॻह खे वेझो आयो तॾहिं भित ते हिकिड़े हंधि हथ हयाईं त दरवाज़ो ज़ाहिर थी पियो ऐं हू अंदरि हलियो वियो। मियां टके सां उहो दरवाज़े वारो हंधि ॾिसी छॾियो ऐं पोइ माठ करे सुम्ही पियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं ॾिठाईं त देव साॻी हंधां ॿाहिरि निकिरी झंगल ॾे हलियो वियो। हीउ यार बि उन दरवाज़े मां लंघी थियो अंदरि ऐं हलंदे हलंदे अची हिकिड़ी कोठी वटि पहुतो। कोठी में साईं अंदरि वञी छा ॾिसे त हिकु नाज़नीन सुहिणी पलंग ते तमामु गहरी निंड में पोती ताणे सुती पई आहे। हिकु साईं सुहिणी नाज़नीन पोती ताणे सुती पई आहे। टके जो संस मुंहुं तां पोती लाथी त उनजो सिसी धड़ खां धार थियल ॾिठईं ऐं इन मां जेकी रत जा टेपा किरिया थिए से वरी खट जे हेठां पाणी में बंदि नाली में पइजी हीरा मोती थी पिया। हीअ अजब में पइजी वाइड़ुनि वांगुरु हेॾां होॾां निहारणु लॻो। ओचितो नाज़नीन जी सेरांदी वारे पासे ॼारे ते हिकु ऊंधी तख़्ती रखियलु ॾिठाईं जंहिं ते हिकु नक्श पिणु उकरियल हो। हुन उहा तख़्ती सही करे नाज़नीन जे मुंहं ते आंधी त हू सुजाॻ थी पई। हू साईं सुजाॻ थी पई ऐं उथी वेही रही ऐं जॾहिं मियां टके ते नज़र पियसि त उनखे धमकाइण लॻी ऐं पुछाईंसि तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं। हुन जवाबु ॾिनसि ए सुहिणी नाज़नीन तूं कावड़ न कर, आउं हिकिड़ो मुसाफ़िर आहियां ऐं रुलंदे रुलंदे अची हिते निकितो आहियां। हिते अची निकितो आहियां। तॾहिं नाज़नीन चयसि ए नौजवान तूं चङो माण्हू थो ॾिसिजांइ, तंहिं करे बहितर थींदो त तूं हींअर ई हितां हलियो वञ, न त जेकर मुंहिंजो पीउ तोखे हिते ॾिसी वरितो त उफट मारे छॾींदो। उते साईं मियां टके वज़ीर चयसि ए नाज़नीन अहिड़ो ज़ुल्म त न कर, हींअर आउं केॾांहुं वञां, हिते त ॿी का अहिड़ी वसंदी बि कान्हे जिते वञी पाण लिकायां। साईं जिते वञी पाण खे लिकायां। हुनजी उन्हनि ॻाल्हियुनि ते नाज़नीन खे मथसि रहम अची वियो ऐं सोचाईं त चङो भला तूं हिन वॾी पेती में लिकी वेह, पोइ बाबो ईंदो त आउं पाणे उनखे सम्झाईंदुसि। उहो ॿुधी साईं मियां टके कुझु सरो थियो ख़ुशि थियो ऐं उन नाज़नीन खे चयईं त चङो आउं हिते हिन पेती में लिकी थो वेहां, पर जॾहिं तुंहिंजो बाबो अचे त उनखां पुछिजे त हू कंहिंखां डिॼंदो बि आहे या न। नाज़नीन उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ हीउ वञी पेती में लिकी वेही रहियो। से का महिल थी त देव बि आदमबू कंदो अची निकितो। धीउ चयसि बाबा आदमज़ाद कहिड़ी मज़ा हलियो हिते अची सघे। उहो ॿुधी देव खणी माठ कई ऐं पंहिंजी धीउ सां वेही रहण करणु लॻो। रहण कंदे कंदे कुझु देरि खां पोइ धीउ पुछियसि बाबा तूं भला कहिड़ी शइ खां डिॼंदो आहीं। तॾहिं देव चयसि धीउ आउं फ़क़ति मियां टके खां डिॼंदो आहियां जे मूंखे अहिड़ो ॾंडो हयो जो अञा मथे में फट बीठो आहे। उते ते मियां टको बि पेती मां ॿाहिरि निकिरी ॾंडो खणी अची देव जे साम्हूं बीह रहियो ऐं चयईंसि अञा ॻाल्हि किथे आहे, जंहिं मथो ॿियो ॾंडो थो अचई, झल मथो त ॿियो ॾंडो थो अचई। देव जो मियां टके खे ऐं उनजे हथ में ॾंडो ॾिठो सो अची थड़की थियसि ऐं यकदमि हथु ॿधी बीह रहियो ऐं मियां टके खे चयईं त ॿेली नालो अलाह जो अथई, ॿियो धकु न हणिजे, मूंखे जीअन दान ॾे ऐं पंहिंजी धीउ जी शादी बि तोसां थो करायां। उते साईं मियां टको बि कुझु ढिरो थियो जो अहिड़ी सुहिणी ॾिठईं सो दिलि में कंहिं ख़्यालु जाॻियसि
त वाह जो धकु वठिबो। पोइ कुझु ढिरो थियो ऐं ॿिए ॾींहं ते देव पंहिंजी धीउ जी शादी मियां टके सां ॾाढे धाम धूम सां करे छॾी। पोइ मियां टको वज़ीर 2-3 ॾींहं उते वॾा ऐश कया ऐं मज़ा माणियाई ऐं उन देव जी धीउ सां नाज़नीन सोणी सां वॾा चस्का वरिताई। पोइ साईं पुतनि जी ॻोल्हा वारे कम जी ॻाल्हि ॿुधाए उतां मोकिलाए ऐं उथी पंधु हलियो। साईं केतिरे ॾींहं जी मुसाफ़िरी बाद हुनखे परे खां हिकिड़ो क़िलो नज़र आयो जो सॼो सफ़ेद पथर जो ठहियलु हो ऐं परे खां पिए चिलकियो। जॾहिं साईं क़िलो पियो चमकियो सो साईं पोइ साईं ॻाल्हि खे अॻिते वधायूं था। ॻाल्हि खे अॻिते वधायूं था त कुझु ॾींहं गुज़रण बाद टके वज़ीर उहा ॻाल्हि पंहिंजी घरवारी सां कई त कहिड़े तरीक़े सां ही चुननि जी ऐं पुतनि जी ॻोल्हा में हिते पहुतो आहे। ॾिठाई त उन क़िले खे फ़क़ति हिकिड़ो दरवाज़ो आहे। पोइ घणेई दर खड़कायाई ऐं सॾकायाई पर को बि बनी बशर हुनजे सॾनि ते ॿाहिरि न निकितो। लाचारी आस्ते आस्ते करे दरवाज़ो खोले अंदरि क़िले में घिड़ी वियो। अंदरि मूंखे हिकिड़ो तलाउ ॾिसण में आयो जंहिंजे चइनी पासनि खां हिकु हिकु सोन जी ठहियलु हाथी बीठल हो। जेॾी मां पाणी जा फुआरा निकिरी रहिया हुआ तलाउ जे कप ते हिकु कोठी ठहियलु हुई जंहिंजो दर ॿेकिड़ियल हो। हीअ साईं आस्ते आस्ते दरवाज़ो खोले अंदरि घिड़ी वियो। कोठी में घिड़ण सां संदसि नज़र पलंग ते वेठल हिकु ख़ूबसूरत छोकिरी ते वञी पई। छोकिरी जो हुनखे ॾिठो त यकदमि उथी बीठी ऐं हुनखे ॿाह मां झले अदब सां अची खट ते वेहारियईं। मियां टके हुन खां पुछियो तूं केरु आहीं हिते कीअं अची फाथी आहीं? तॾहिं छोकिरी ॿुधायसि आउं हिते पंहिंजी माउ सां गॾु रहंदी आहियां। तो जहिड़े शहज़ादे जवान खे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे पर छा कजे जो तूं ख़ुदि हिन तिलस्मी चकर में अची पातो आहीं। हाणे हितां तुंहिंजो बचणु मुश्किल आहे। तॾहिं साईं मियां टके पुछियसि सो वरी कीअं? छोकिरी ॿुधायसि मुंहिंजी माउ ॾाइण आहे जा तोखे मारे छॾींदी। हिते हिनखे शक पियो त मतां उहा साॻी ॾाइण त न हुजे जंहिं उन राति छोकिरी जी हियांउ कढियो हो। जंहिं उन राति छोकिरे जो हियांउ कढियो हो जंहिंजी पोती बि मूं वटि आहे। सो छोकिरी खे चयाईं त तूं घबरा न ऐं लिकी थो वञा पर तूं रुॻो एतिरो कजे जो जॾहिं तुंहिंजी माउ अचे तॾहिं तूं ॻाल्हि कंदी। ॻाल्हियूं कंदे कंदे उनखां सिर्फ़ु एतिरो पुछिजे त तूं कंहिंखां डिॼी बि थी या न। छोकिरी उहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ हुनखे दरवाज़े जे ओट में लिकाए विहारियईं। से का महिल थी त ॾाइण बि अची निते निकिती। मियां टके ॾिसण सां सुञाणे वरितसि हीअ उहा साॻी ॾाइण आहे। ॾाइण सिधो अची पलंग ते वेठी ऐं धीउ सां ॻाल्हियूं ॿोलियूं करणु लॻी। थोरी देरि खां पोइ छोकिरी माउ खां पुछियो त अमड़ तूं कंहिंखां डिॼी बि थी या न। तॾहिं माण्हू चयसि धीउ उमिरि में रुॻो मियां टके खां मस मस जिंद छॾाए सघी हुयसि जंहिं डंडे सां हणी मुंहिंजी ॿांह भंॼी विधी हुई। बाक़ी ॿिए कंहिंखे एतिरी हिमत ई कोन्हे जो मूंखे डिॼारे सघे। उहो ॿुधी मियां टको बि डंडो संभराए दरवाज़े जे ओट मां ज़ाहिर थियो ऐं ॾाइण खे हकल करे चवणु लॻी त हाणे झल दॿ हाणे झल ॿी ॿांह अचई थो डंडो। उते ॾाइण जा हवासी खता थी विया ऐं दांह करे चयाईं त मियां टका ख़ुदा जे वास्ते मूंखे जीअण दान ॾे। ऐं पंहिंजी धीउ जो संग बि तोखे ॾियां थी। ऐं ॿियो बि जीअं चवंदे तीअं कंदसि। उहो ॿुधी ॿिया टको ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॿिए ॾींहुं ॾाइण जी धीउ सां बि शादी कयई ऐं ऐशो आराम ऐं चस्का माणियाई वॾा धक वरिताई। 2 ॾींहं साईं उते रहणु लॻो ऐश करे। जॾहिं थको तॾहिं कुझु ॾींहं गुज़रण बाद टके पंहिंजी ससु खे चयो टके पोती कढी पंहिंजी ससु खे ॾेखारियो ऐं चयईंसि दर हक़ीक़त आउं हिननि पोतियुनि जी ॻोल्हा में निकितो आहियां। तॾहिं ॾाइण चयसि अहिड़ियुनि पोतियुनि जी त मूं वटि कमी कान्हे। सो जॾहिं तूं वञी तॾहिं जेतिरियूं पोतियूं घुरिजनई ओतिरियूं खणियो वञ। थोरनि ॾींहंनि बाद साईं ॾाइण जी छोकिरी मां जॾहिं मियां टके भदा वठी वठी थको तॾहिं ॾाइण खां मोकिलाए पंहिंजी बादशाह ॾांहुं रवानो थियण जी इजाज़त वरितईं। ऐं जंहिं ख़ुशी सां इजाज़त ॾिनी ऐं हिकिड़ी भरी पोतियुनि जी ऐं हिकिड़ी उॾाम खटोली बि ॾिनई ऐं चयाईंसि हिन उॾाम खटोली खे जिते बि चवंदे उते हली तोखे लाहे ईंदी।
पोइ टके वज़ीर ॼाण जी छोकिरी यानी पंहिंजी ज़ाल ऐं पोतनि जी भरी समेत उॾाम खटोले ते चढ़ी वेठो ऐं सिधो अची देव जे महिला ते लथो। देव जी धीउ इन्हनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। मींहं टके 2 ॾींहं उते रही देव खां वापसि वतन वञण जी इजाज़त घुरी। जंहिं खेनि इजाज़त ॾिनी ऐं हलंदे महिल हिकिड़ी जोड़ी जादुई ॾौका ॾेई चयईंसि, जंहिं वक़्तु बि का औखो पंधु अथई तॾहिं हिन ॾौकनि खे वॼाइजां त असीं सभु अची तो वटि पहुचंदासीं। मींहं टके उहा ॾौका वठी पाण वटि क़ाबू कया ऐं पोइ ॿिन्ही ज़ालुनि समेत उॾाम खटोले ते चढ़ी वतन ॾांहुं रवानो थियो। वाट ते हुन बादशाह वटि बि थींदो आयो जंहिंजे पुट खे जीअरो कयो हुअईं ऐं उतां पंहिंजी टीं ज़ाल शहज़ादी खे बि पाण सां खयईं। रस्ते में देव जी धीउ चयसि, जंहिं वक़्तु पंहिंजे वतन खां 1 मील ओरते पहुचूं तॾहिं मूंखे ॿुधाए। जॾहिं मींहं टके पंहिंजे मुल्क खां मैल खनि पंध ते हो तॾहिं देव जी धीउ ॿुधायसि, हाणे पंहिंजे मुल्क जे हद में दाख़िल थिया आहियूं। देव जी धीउ खेसि हिकदमि उते लहण जी सलाह ॾिनी, जंहिं करे हू उते ई लही पिया। पोइ देव जी धीउ प्रिंस खां मिलियल ॾौका वठी ज़ोर सां वॼाया त खनपल में देव जी ज़ात अची उते मिड़ी। पोइ हिन उन्हनि खे हुकुम ॾिनो त हिते हिकु आलिशान महल तयारु करायो। बसि हुकुम जी देरि हुई, हिकदमि महल तयारु थी वियो ऐं मींहं टको टिनी राणियुनि समेत उन जॻह में रहणु लॻो। ॿिए ॾींहुं हुन बादशाह खे न्यापो मोकिलियो, जंहिं पोतियुनि खणण लाइ पंहिंजे वज़ीर खे वटि मोकिलियो। वज़ीर पोतियूं खणण लाइ टके जे महिलात में आयो ऐं उते टिनी राणियुनि खे ॾिसी हैरान थी वियो। आख़िर हू पोतियूं खणी बादशाह वटि हाज़िर थियो ऐं खेसि आणे ॾिनई। बादशाह पोतियूं ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे वज़ीर खां वेही मींहं टके जूं ख़बरूं चारूं पुछणु लॻो। से वज़ीर बादशाह खे चयो त साईं, मींहं टको त अहिड़ियूं राणियूं परिणिजी आयो आहे जो अव्हां जूं राणियूं उन्हनि अॻियां बानियूं सुवनि। अव्हां जूं राणियूं त उनजे अॻियां बानियूं लॻंदियूं। ही अहिड़ियूं सुहिणियूं राणियूं परिणिजी आयो आहे। सो बादशाह सलामत, उहे राणियूं कीअं बि करे हथु करणु घुरिजनि ऐं अव्हां जे कम जूं आहिनि। उन लाइ सलाह बि सवली आहे त अवीं सुभाणे हुनजे पाण वटि दावत करियो। पोइ मानी खाइण बैदि खेसि वठी वञी पंहिंजे बाग़ घुमायो। जॾहिं पंहिंजे बाग़ वारे खूह ते पहुचो तॾहिं कंहिं अटकल सां छलो उन खूह में किराए छॾियो ऐं पोइ मींहं टके खे चयो त खूह मां उहो छलो कढी ॾे, न त फाही ते चाढ़ियो वेंदे। पोइ नको मींहं टको उहो छलो कढी सघे न की बचे। बादशाह वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी खणी चुप कई। ॿिए ॾींहुं ते वज़ीर बादशाह तरफ़ां मींहं टके खे दावत ॾियारे मोकिली। दावत खाइण खां पोइ घुमंदे अची बादशाह ऐं वज़ीर बाग़ में खूह वटि पहुता। से बादशाह वज़ीर जूं टके वज़ीर जूं 3 राणियूं ॾिठियूं हुयूं सुहिणियूं। सो हुनजे दिमाग़ ते भूत सवार हो ऐं हू उन्हनि खे हासिलु करण ऐं उन्हनि सां सुम्हण लाइ बसि ॿाताड़े लो। उते साईं दावत बाग़ में खूह वटि पहुता। उते वज़ीर यकदमि दांह करे चयो, बादशाह सलामत, अव्हां जेको छलो मूंखे जलाइण लाइ ॾिनो हो सो खूह में किरी पियो आहे। बादशाह सलामत, मींहं टको ई उहो हाणे छलो खूह मां कढी सघंदो, बाक़ी ॿिए कंहिंजी जाइ न आहे। तॾहिं बादशाह लाचार मींहं टके खे छले खणण लाइ चयो। मींहं टको सम्झी वियो त वज़ीर अची मुंहिंजे पुठियां पियो आहे, पर दिलि जी ॻाल्हि दिलि में रखियईं ऐं बादशाह खे चयईं, हाज़िर साईं, सुभाणे सुबुह जो उहो छलो मूंखां वठिजो। वज़ीर ॾिठो त नको मींहं टके खां खूह मां छलो कढी सघे ऐं न वरी बादशाह वटि पंहिंजी कौल पाड़े सघंदो। सो ख़ुशी में बगल ठोकींदो वञी पंहिंजे महल में आरामी थियो। होॾां ते शाम जो मींहं टके जादुई ॾौका खणी वठी जो ज़ोर सां वॼाया त देव जी ज़ात अची हाज़िर थी। उन्हनि मां 2 ज़ोरावर देवरनि खे चूंडे खेनि सॼी हक़ीक़त ॿुधाई। देव हुकुम जा बंदा हुआ। से हुन महल ई वञी खूह खे लॻा। हिकिड़े देव बीठे पाणी पी खूह मां सुकाए छॾियो ऐं ॿिए देव पटींदे चक खे जीअं जो तीअं खणी ॿाहिरि उछलायो ऐं छलो कढी वञी मींहं टके खे ॾिनई। ते ॿिए ॾींहुं मींहं टको उहो छलो खणी भरी दरबार में आणे बादशाह खे ॾिनो ऐं वज़ीर त छलो ॾिसी सड़ी वियो
पर खणी फ़िलहाल चुप कयाईं, छो जो करे बि कुझु न थी सघियो। घणी खनि खां पोइ बाग़ जो माली बादशाह खे अची फ़रियाद ॾिनी त साईं, राति विच में बाग़ वारे खूह जो पाणी सुकी वियो, पर कंहिं उनजो चक बि कढी ॿाहिरि उछलाए छॾियो आहे। राति जो वरी वज़ीर बादशाह खे चयो, बादशाह सलामत, मियाँ टके खे चयो त तूं अहिड़ो बहादुर आहीं त असांजो पहलवाननि सां मुक़ाबिलो कर। पोइ कंहिं खेॾ सां खेसि ख़तमु कराए मैदान साफ़ कराए छॾिबो ऐं 3 राणियूं पंहिंजे कब्ज़े कबियूं। बादशाह ते बिना सोच वीचार जे टके वज़ीर खे घुराए मुक़ाबले लाइ चयो। उते टके खे पक थी त हीअ हरकत सभु वज़ीर जी आहे। तो बादशाह सां मुक़ाबले जो ॾींहुं मुक़ररु करे घर आयो ऐं राणी सां सारी हक़ीक़त कयईं। मुक़ाबले वारे ॾींहुं ते मियाँ टको देव जे डौंकनि खे खणी ज़ोर सां वॼायो त देव जी ज़ात अची हाज़ुर थी ऐं खांसि घुराइण जो सबबु पुछऊं। टके खे सारी हक़ीक़त खेनि ॿुधाई त ताड़ी वॼाइण ते बादशाह जे पहलवान खे ख़तमु करे पछाड़ी में वज़ीर जी ससी बादशाह जे रूबरू लाइ, पोइ भली हलिया वञिजो। आख़िर मुक़ररु वक़्त ते मियाँ टको सही संभरी घोड़े ते सवार थी मैदान में वियो। हुन तरफ़ बादशाह जा पहलवान हथियारनि सां अची मैदान में बीठा। एतिरे में बादशाह जो हुकुम थियो ऐं पहलवान मियाँ टके ते हमिलो कयो। ते मियाँ टके ते जल कई। हुन मियाँ टके फ़क़ति हिकु ताड़ी वॼाई त देवनि जो कटक अची मैदान में पियो ऐं सभिनी पहलवाननि खे ख़तमु करे छॾियाऊं ऐं सभु तमाशाई वठी भॻा बादशाह ऐं वज़ीर जे पुण हाथियुनि ते सवार थी मुक़ाबिलो ॾिसी रहिया हुआ। से बि देवनि जी दहशत झले न सघिया ऐं हाथियुनि खे पोइ ते मोटाए भॼण लॻा। एतिरे में हिकिड़ो देव अची वज़ीर खे कंध मां झलियो ऐं बादशाह जे अॻियां संदसि मरोड़े हलियो वियो। ॿिए ॾींहं ते बादशाह सलामत मियाँ टके खे बाइज़त घुराए पंहिंजी वॾवर धीअ सां शादी कराई ऐं खेसि पंहिंजो वज़ीर मुक़ररु कयो। उन खां पोइ टको वज़ीर पंहिंजी चइनी राणी सां बाक़ी हयात जा ॾींहं ऐश ऐं आराम सां गुज़ारणु लॻो। सच उमेद आहे हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।